अॼु ताईं वो पीउ रोईंदो थो अचे चओ त मां तव्हां सां मिलायां चरियो पुटु हिकिड़ो पुटु वो ईअं मरी वियो कुंवार मरी वई ज़ाल पंहिंजी मरी वियसि छा पियो कुझु बचियो मां चवां मां मोट ते राग हलायो चवां चईं अहिड़ो हाल थियो अञा राग हलाए थो मां चयो रब जी जॾहिं पकड़ थियो आहे पोइ राग बंदि कयो अथव माण्हू अल्लाह जे रहम में नाजायज़ फ़ाइदा पिया बराबर हो नहीं हुआ बराबर हो करीम बराबर हो गफ़ारा बराबर हो गफूरा पर जो नालो कार भी आहे वो शदीदुल अक़ाब जो मालिक भी आहे वो शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे वो अज़ाब अलीम जो मालिक भी आहे वो अज़ाब अज़ीम जो मालिक भी आहे इन्ना बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त तेरे करे मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो अल्लाह हुजो अल्लाह जो पान में खौफ पैदा कयो रब पैदा कयो ये शादिन में रागड़ा नालायो ये सागड़ा नालायो ये गाना नालायो ये ढोलक बजायो ये हाँ गंदगन वाला कम न कयो खुदा के जलाल न दिलायो खुदा के खाव न दिलायो ईअं न त पोइ छा रोईंदा पोइ छा अफ़सोस पोइ छा चवांगे पोइ कोई फ़ाइदो न थींदो तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां मौत मां खे गुज़ारिश कंदा आहियां मेहरबानी फरमाए पंहिंजनि ख़ुशनुदी अल्लाह जो क़ुरान मजीद सां सिंगारियो अना अत्लु अल क़ुरान अल्लामल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमल बयान अञा वॾी आवाज़ क़ुरान में मौजूद थो अचे राग न कयो माइन जे चवण माइन जा मुरीद थी माइन जा मोहर थी पिया जीअं माइन हज़ूर फरमायो जॾहिं तव्हांजा मामला माइन जे हवाले थी वञनि जॾहिं तव्हां माइन जे चवण ते हलो गुनाह सवाब जी तव्हां में तमीज़ न रहे मुंहिंजे हज़ूर फरमायो पोइ अहिड़ी ज़िंदगीअ खां तव्हां मुआ चङाओ रब खां दुआ घुरो त ज़मीन फाटे तव्हां ज़मीन में हलिया जीअं माइन माइन के भी याद तव्हांखे सुधारणो الرجال قوامون على النساء अल्लाह ताला आगे मर्द क्यों आया अब आगे हुक्मरान बनाया तव्हां घर जा वॾा हो तव्हां सभिनी खे संभालियो माइनि खे बि संभालियो पुटनि खे बि संभालियो न्याणियुनि खे बि संभालियो घरनि में गैर शरई को बि कमु न कयो महिरबानी करे घरनि में नमाज जी पाबंदी करायो क़ुरान जी तिलावत करायो ज़िक्र अज़कार जो माहौल पैदा कयो घरनि में असां सां तवज्जो नथा ॾियूं तॾहिं त घरनि में घणी असांजे घरनि में बेहयाई थी वई आहे घणी असांजे घरनि में बुशराई थी वई आहे असांजे घरनि में जहालत थी वई आहे
असा और कंहिंजे तरफ़ तवज्जो नथा ॾियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त, महिरबानी करे घरनि में महिनत कयो, घरनि में क़ुरान आणो, घरनि में ये टीवियूं, ये LCDयूं, ये टच मोबाइलूं महिरबानी करे कढो। घरनि में ड्रामा न हलंदो, फिल्मा न हलवायो, घरनि में बदनज़री न करायो, घरनि में पर्दा पैदा कयो, हया पैदा कयो, गैरत पैदा कयो। और मुंहिंजा अज़ीज़ो, इन्हीअ में असां तव्हांजी ॿिन्ही जहान जी कामयाबी रखियल आहे। समिअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वॾे आवाज़ सां लाओ ख़ुदा जा हलाइण वारो गदाए ख़ुदा हुजे ऐं हेॾो क़ुरान जूं लोरियूं हुजनि। अल्लाह जो कसम सॼी राति गुज़री वञे, न असां पढ़ण वारा थकूं न ॿुधण वारा थकूं। चओ यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम। करम लोगों वॾे आवाज़ सां महिरबानी करे घरनि ते तवज्जो ॾियो ऐं न्यायूं हावला कयो, न्यायूं आलमा कयो। अल्हम्दुलिल्लाह जिते किथे हाणे बनात जा मदरसा खुली पिया आहिनि। छॾे जो वञे न्याणियुनि खे त इहे आलमा थियनि, इहे हावला थियनि। जॾहिं असांजूं न्याणियूं, असांजूं हावला थींदियूं, आलमा थींदियूं, इंशाअल्लाह ताला असांजो घर ई क़ुरान वारो बणिजी वेंदो, घर ई जन्नत जो बाग़ बणिजी वेंदो। महिनत मां हाणे वियुसि पहले जलसे बनात जो जलसो रखियो। उन जलसे में ॿुधाइनि पिया जंहिं कमो पेश 5000 औरतूं शिरकत कयूं। अठनि न्याणियुनि जी खमार पोशी थी, यानी अठनि न्याणियुनि क़ुरान मजीद याद कयो। अल्लाह जो कसम अजीब किस्म जी ख़ुशी, मायूं जी ख़ुशीअ में रोअन पियूं, वाइज़ भी ॿुधनि पियूं, चवनि पियूं असां कहिड़ी ज़िंदगी जानवरनि वारी गुज़ारी आहे। असुल ज़िंदगी आहे त इहा आहे जेका क़ुरान वारी आहे। तंहिंजे करे सभिनी ॿुधायो उते वञी माण्हुनि चइसई एॾो जलसे जो फ़ाइदो थियो जो औरतूं जेके शादीशुदा उहे चवनि पियूं असां बि बनात में पढ़ण जे लाइ तयार आहियूं, पर न्यायूं बि पंहिंजे सभिनी न्याणियुनि खे क़ुरान जे हवाले करण लाइ तयार आहियूं। पाण बि क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ा बणिजूं, पाण बि क़ुरान शरीफ़ जूं आलमा बणिजूं ऐं इंशाअल्लाह ताला न्याणियुनि खे बि आलमा हाफ़िज़ा बणाईंदासीं। चवनि पिया कि सही तव्हां वाइद करे आयो, मूंखे ॿुधाइनि पिया फोन ते चवई अची एॾो दाख़िला ते ज़ोर ॾिनो आहे। असांजे जमात में पढ़ण वारियूं उस्ताद गॾिजियूं आहिनि, पढ़ण वारियूं छोकिरियूं वधियूं आहिनि, मायूं वधियूं आहिनि। एॾो क़ुरान मजीद जो शौक़ु पैदा थी वियो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाँ हाणे ॾिसो राणीपुर में वाक़ियो थियो।
ये बोले शुरू इन्हें इलाह वाला तो भाव फिदा फिदा इन्हें लिखे लोग रानी पुर में हाथ सोचवा ये राग हलाइंदा हलाइंदा वजन बयान सेवन रानी पुर में उनकी बस एक्सीडेंट थी जंहिंमें 31 माण्हू मरी विया ॾिसो ये जहाल काॾों 50 माण्हू हेॾा गंदगी आहे उते सेवा में बेहयाई जेतिरी ज़ना इन ॾींहंनि में थी थिए एतिरी कॾहिं बि ज़ना नथी थिए सघे वरी उते राग साग गाना वरी धमाल बुजुर्गनि जे दरगाहनि ते राग साग गानो ठहे थो मां तव्हांखे पुछां थो कयां उन्हनि जी क़बरुनि ते राग ठहे थो धमाल ठहे थो ये जाल ये जाल बकने खत्म थींदी जॾहिं क़ुरान मजीद जो फैज़ान थींदो أَفَمَن يَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِهِ وَيُزَكِّيهِمْ وَيُعَلِّمُهُمُ الْكِتَابَ وَالْحِكْمَةَ وَإِن كَانُوا مِن قَبْلُ لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ जाते राग उदे ज़िना जाते राग उदे बेपर्दी होंदी जाते राग उदे बेहयाई होंदी जाते राग उदे गुशराई होंदी जाते राग उदे अल्लाह जी लानत होंदी जाते राग वे माण्हू बेचैन हूंदा वे माण्हू परेशान हूंदा वे माण्हू मायूस हूंदा वे माण्हू ग़मगीन हूंदा ऐं जिथे क़ुरान जी तिलावत हूंदी क़ुरान जो वाइज़ हूंदो क़ुरान जा हाफ़िज़ हूंदा क़ुरान जा आलिम हूंदा क़ुरान जूं हाफ़िज़ायूं हूंदियूं क़ुरान जी आलिम उते अल्लाह जी रहमत होंदी उते अल्लाह जी बाज होंदी उन घर में पर्दे होंदे उन घर में हया होंदे उन घर में ग़ैरत होंदी उन घर में सुकून होंदो उन घर में फराग़ होंदी वो घर जन्नत जो बाग होंदो दुनिया में भी क़ुरान वाला क़ुरान जे पढ़ण वाला क़ुरान जे पढ़ण वाला मरते हुजनि मायूं आबाद शादाब हूंदा ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला इन्हनि खे सोन जे बंगलनि जो वारिस मालिक बणाए छॾींदो ज़वाता ربكما تقربان اña वॾे आवाज़ हाणे तव्हांखे छा खपे सुकून खपे फराग़ खपे आराम खपे पर्दो खपे हया खपे ग़ैरत खपे जन्नत खपे कन तव्हांखे हो पासो खपे पोइ इरादो कयो इंशाअल्लाह पाण बि क़ुरान मजीद सां चिमड़दासीं बचनि ॿारनि खे बि क़ुरान सां चिमड़ींदासीं महिरबानी करे नियाणियूं बि हाफ़िज़ा आलिमा कयो पुट भी हाफ़िज़ आलिम कयो घर में क़ुरान जो इल्म अचे जहालत ख़त्म थिए मेहनत कयो बचड़नि
मेहरबानी करे घर में न ओ मुझा अली ओ मुझा दोस्त संभाले पान साईं तेरा फरमाइंदा जे करियावांगे खालिस कुरान मजीद जो लोगों खत्म घर में कुरान जो हाफिज पैदा जो आलम पैदा जो हाफिजा पैदा जो आलमा पैदा जो ओ मुझा अली ओ मुझा दोस्त तां घर में कुरान जो बेबरन जने औरत में कुरान शरीफ जो हाँ इल्म आए कुरान मजीद जो हिफ्ज़ आए ये औरतों घरन में मेहनत करियो पारे में मेहनत करियो इलाके में मेहनत करियो इलाके जा सबकार पढ़ाइनो इंशाअल्लाह न्याय निमान के कुरान की तालीम दी कुरान शरीफ जो इल्म दो इंशाअल्लाह असा जा घर बिस्त जो बाग बन वेंदा मर्दन में हमें कुछ न कुछ ईमान जो जरो है जेका भी गलतियां बेयाई बिछाइया वह औरतों के पास रखनिया जे करे औरतों में कुरान शरीफ जी तो ऑटोमेटिक औरतों ने को कार बने जने औरतों ने को कार बने तो ऑटोमेटिक मर्द है ने को कार बने बैठा है शैतान पे तो असा सर जो आए तो ये औरतों से मिलने होने साजा घर से मिलने दा असा ने बहुत से मिलने दा इंशाअल्लाह ताला दुनिया में भी आबाद आखिरत में भी कुल मुतबेर समेत जन्नत जो सोने के भगवान जवार से माल को बनी पगार मुत्तकीन अला फुरुश मुहामिन इस्तबरत वजदल जन्नतैन فبأي آلاء ربكما تكذبان أنا ولي आवाज أنا ईमानी जज्बे केड़ा केड़ा जरा अल्लाह के इंशाअल्लाह करन में कुरान की तालीम आनी दुनिया में हाफिजा कभी हो दुनिया में आलमा कभी हो जो पुत्र हाफिज कबा पुत्र आलम कबा मुझे आलिलो इस वजह से यारो पियो ये मगाल के पान नखनी ने को बाय दे भी जलसा दे भी पर पुत्र अंग्रेजी पढ़ाए पुत्र के न्याय अंग्रेजी पढ़ाए तो उन्हें जो चैनल खराब थे वो पुण्याई के पास है जाल के पास है पुत्र के पास है तो वो बेचारा शा करे आखिर मजबूर थी वो पोकेरो नुकसान थी सजो घर ही धोई दिए जाल भी वेस नो भी वेस पुत्र भी वेस खुदा जा बानो मेहरबानी करे वठी जो बच्चन के मदरसा दुनिया में भी आबाद आखिरत में भी आबाद परदा अबुमा भी आबाद अल्लाह जी जात जो कसम आई बजरा इन्हें कुरान मजीद पढ़ जाया पढ़ाईंदा ताने मकूम दुनिया में भी रहमत जीरो तफरी बरसात बरसनी सवार में दो तलावाल देने पर जे करे तापरी कब्र में बोतो पया ताजा बचरा ताजो न्यायो कुरान शरीफ की तिलावत करना कुरान मजीद पढ़ना या पढ़ाईना या वाइज करना अल्लाह ताला तवानी कब्र में मदों भी रहमत जी व तफरी बरसात बरसाई दे ऐन बचन जे पढ़ने करे
अल्लाह ताला जी कबूल के बिस्त जे बाग बाग बनाए शरीफ ते करे कोशिश के बच्चे आलिम बनाए, हाफिज बनाए, नैनो आलमा बनाए, हाफिजा बनाए। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। जुआरी शराबी घर में भी बेपर्दगी रात सात गाना फिल्मा ड्रामा नाच दीनी माहौल आहे न असांजे घर में जे हुजे त अल्लाह जो कसम असांजे घर में राग कॾहिं जो ख़त्म थी वञे। दीनी माहौल हुजे त नमाज़ जी पाबंदी अची वञे, दीनी माहौल हुजे त क़ुरान जो कानून असांजे घर में जारी थी पवे, दीनी माहौल हुजे त अल्लाह जो ख़ौफ़ असांजे दिलनि में पैदा थी पवे, दीनी माहौल थी वञे हुजूर जी ताबेदारी हुजूर जी पैरवी असांजे घर में थी वञे। अम्मा फातिमा वारो पर्दो अची वञे, अम्मा फातिमा वारो हया अची वञे। हा हा दीन जो माहौल थी वञे त असांजो घर आराम ऐं सुकून ऐं फराग़त जो मर्कज़ बणिजी वञे, जॻह बणिजी वञे। पोइ मुंहिंजा अज़ीज़ छॾे ॾिनो आहे दीन खे, छॾे ॾिनो आहे क़ुरान खे, छॾे ॾिनो आहे इस्लाम खे, छॾे ॾिनो आहे प्यारे नबी मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ खे। तॾहिं त बेचैन लॻा पिया आहियूं, तॾहिं त परेशान लॻा पिया आहियूं, तॾहिं त मायूस लॻा पिया आहियूं, तॾहिं त ग़मगीन लॻा पिया आहियूं, तॾहिं त जेलनि में फाथा पिया आहियूं। घर घर में घेरिया, भाउ भाउ सां घेरिया, पीउ पुटनि सां जोड़े, पुट पीउ सां विढ़िया पिया आहिनि। हा हा भेनरूं भाइरुनि सां विढ़नि थियूं, भाइर भेनरुनि सां या भेनरुनि में पाण में जेड़ा लॻा पिया आहिनि। ज़ाल जो मुर्स सां जोड़े, मुर्स जो ज़ाल सां जोड़े, बीमारियूं परेशानियूं ज़िंदगीअ खां बेज़ार लॻा पिया आहिनि। मां वञा पे, मां घुमा पे, अल्लाह जो कसम मां हिकिड़ी जाइ ते ॾिठो सिधो ठंडोला जे पासे मूंखे हिकिड़े घर में वठी विया। हिकिड़ी अम्मा रोए पई, लड़ाई में सब जिंदगी में बेज़ार थी आहियूं। असां चवंदा अॼु कयूं त सुभाणे ॿिए ॾींहुं थिए, साईं असां तंग थी आहियूं, असां मसइलनि में विपड़जी आहियूं, परेशानियुनि में वठिजी आहियूं, बीमारियुनि में विपड़जी आहियूं, घेरनि में वठिजी आहियूं। असांजा मर्द परेशान, असां औरतूं परेशान। मां चयो मां जो हाल नमाज़ पढ़ंदा आहियो कि न सही नमाज़ न आहे असां में। मां जवान जो हाल कुरान जी तिलावत कंदा आहियो कि असां कोई कुरान पढ़ियल ई न आहे। मां जवान जो हाल भला घर में राग हुजे कि हा साईं साज़ गानो हलंदो आहे, घर में टीवी बि आहे। मां जवान जो हाल भला बेपर्दगी बि आहे कि हा साईं बेपर्दगी बि आहे। पोइ मां चयो कीअं तव्हांखे आराम मिलंदो, कीअं तव्हांखे ज़रूरत मिलंदी, कीअं तव्हांखे मज़ो मिलंदो। नंबर पहिरें ते पंहिंजे घर में पर्दे पैदा कयो, नंबर ॿ ते नमाज़ जा सभु पाबंद बणी वञो। पंहिंजे हा पंहिंजनि घर वारनि खे, पंहिंजनि घर भातियुनि खे, मर्द
बर्तन मांगे सबने के नमाजी को ऐ नंबर 3 पे राग और साज गाने के खासमत के गरम का टीवियों कदे विषयों कदे फिल्मा कदे ड्रामा कदे राग कदे ऐ नंबर 4 जो कुरान की तिलावत जो इत्माम के कुरान मजीद सुठे नमाज सुठे फिर मुझे हाल कदे अल्लाह जाने दे आने ठेजा चाचा ठेडी अग में ओरे मुझे फोन आई वो अम्माई गाला बिल्कुलारी जेदा क्यों संगे समझाए वाइड करे तकरीर करे असा घर में टीवियों कदियों रात खत्म कयो असा घर में पर्दा पैदा किया हाने असा पान में टूटी हुई नमाज पैदा किया हाने इलाही फरायत किया बर्तन के भी असा नमाजी किया पर असा पांचन घर में पर्दे भी पैदा करे छड़िया ऐ मुखे क्यों कने कुरान मजीद असा पढ़ेला न सैन जो तरीको बुधाए बाचो भाई ताहिया के ता जेतरे पर्दे ने वनी मस्जिद में कुरान शरीफ जो सबक रखियो थे वरी वो सबक पक्को करे वो ता के नी सबक बताए ए ता भी कुरान मजीद पढ़िए नहीं ता जा पर्दे भी कुरान मजीद पढ़िएगा इंशाअल्लाह ताला हमारी जिंदगी में भी अधिकारा में फरदारी बनगी वो अम्मा चाहूंगी ने कि सही इब्राहिम रात को बचिए घर में साल खत्म किए घर में नमाज किए घर में हाँ पर्दे किए तो वही रहमत किए वही बरकत किए नाचे मारना कुरान की तिलावत को खुद से वरी केदे तो मजे पैदा थे केदे तो आराम पैदा थे वनतज़िल मिनल कुरान मा यशफाउ अर्रहमा मा यशफाउ मा यशफाउ वरहमतुल लिल मोमिनीन अल्लाह मोहम्मद मुस्तफा जिंदाबाद जिंदाबाद अल्लाह ने कसम जेका मां जेका पोरी मां कुराड़ी मां जे वे बात जिंदगी में बेजार थी हूं तंग थी हूं ने मर्द तंग थी खुदकुशी करण लाइ तैयार हूं उहा ये मां मुझे चई बिया बाबा तो संगे वायदो करे में नसीहत करे में समझाए में अदा घर में टीवियों करियो ड्रामा बंद किया फिल्मा खत्म कियो टच मोबाइल में भी ड्रामा खत्म करे छड़िया घर में पर्दो पैदा कियो घर में टूटी टूटी नमाज जेको गुरु अचे तो जेके सजदा चंदा वो नमाज भी शुरू किया बाकी कुरान की तिलावत वाले अला छो तो कुरान पढ़े ना उन जो तरीको बुधाए बाकी बियो तो सब कम करे छड़िया वडो रब जो अलाम नाज़िल थियो बाज नाज़िल थिया जेके सब जिंदगी में बेजार हो हाने असा जी जिंदगी में अल्लाह से खुशी पैदा करे छड़िया अजीजो एड़ो माहौल गरम घर में पान में पर्दा पैदा क्यों बे नंबर दे घर नमाज पैदा 3 नंबर दे घर मोलाग जो खात्मा चौथे नंबर दे कुरान की तिलावत जो तमाम अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिही उलाइका युमिनून तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला
وهو العزيز الغفور الذي خلق سبع سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فرجع البصر هل ترى من فتور ثم رجع البصر قرتين ينقلب إليك البصر ينقلب إليك البصر ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير. أنا ودي أواص ومن يا أيها المزمل قم الليل إلا قليلا نصفه وينقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا. أنا ولي واسع الحي القيوم لا تأخذه سنة ولا نوم له ما في السماوات وما في الأرض من ذا الذي يشفع عنده إلا بإذنه يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. أنا ودي أواص حضور فرماयो ता चार कम क्यों रब फरमाया तो ताजा सब मसला मां सुभान अल्लाह घणा कम अञा वॾे आवाज़ चार घणा नंबर पहिरें ते नबी ने फरमायो पाण में पंजनि बचनि ॿारनि में नमाज़ पैदा जो सुभान अल्लाह और नंबर ते नबी ने फरमायो पाण में पंजनि बचनि ॿारनि में क़ुरान जी तिलावत पैदा कयो जो सुभान अल्लाह ऐं नंबर ते नबी ने फरमायो ता पाण खे पंजनि बचनि ॿारनि खे राग साज़ ऐं गाने खां बचायो जो सुभान अल्लाह ऐं नंबर 4 ते नबी ने फरमायो ता पंहिंजे घर भातियुनि खे पर्दा करायो पाण खे बि बदनज़रीअ खां बचायो हुज़ूर फरमायो जेके माण्हू इहे पाण में 4 कम पैदा था करण वक़्तु फरमायो मुंहिंजो वाइदो आहे सभिनी मसइलनि जो ज़िमेदार मां आहियां मां कुल मसइला हल कंदोमांनि कुल परेशानियूं रफ़े कंदोमांनि कुल बीमारियूं ख़तमु कंदोमांनि कुल तकलीफ़ा रफ़े कंदोमांनि आराम ऐं फ़रत वारी ज़िंदगी नसीब कंदोमांनि अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअाहु ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض الله قليلا ما تذكرون. أنا سبحان الله أنا أولى لك سبحان الله
घणा कम हिकु 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 ॿुधायो नंबर पहिरियों नमाज पाण बि बचनि ॿार बि ऐं ॿिए नंबर ते नबी आयो क़ुर जी तिलावत पाण बि बचनि ॿार बि ऐं टियों राग जो ख़ात्मो पाण सां बि बचनि ॿार बि ऐं चौथे नंबर ते नबी आयो पर्दो पंहिंजी घर वारनि खे बि पर्दो करायो ऐं पंहिंजी नज़रनि जी बि दुआ कयो हुज़ूर फरमायो तव्हां चार कम कयो अलाह फरमाए थो तव्हांजा सभु मसइला माफ़ कसदिया जो कथन कसरत की मिलेव भाई केड़ा केड़ा इरादो लगे इंशाल्लाह चार कम पाण में बेला इरादो पक्को कर कजो अमल तान कदा वनो इंशाल्लाह ताला दुनिया आखिरत में आबाद अल्लाह इंशाल्लाह फरमाए मुत्तकीन वाला अतियो फकीर हुई मुत्तकीन वाला फिलसिफ बदायुहा मिन सब्र वजतल जन्नतैन दा फबई आला रब्बिकुमा तक़ल्लबा मुझी ज़मान तो खेर थी वई फकीर जियो हाने फकीर पाण न्याणे ता न्याणो इंशाल्लाह फकीर भी वण वजाइंदो कीन खरकाइंदो दुआ भी फकीर पाण कराइंदो मां टूटा फूटा लफ्ज़ जी के गालाया अल्लाह कबूल फरमाए अल्लाह ताला असांजे भा मोहम्मद रफीक जी मेहनत कबूल फरमाए असांजे चाचे पीरन जी मेहनत अल्लाह कबूल फरमाए अब इन फकीर जी पारत में दे चयो नथी पर मां पांजे तरफ उनते वञा अल्लाह जाने जो वॾो वीचारो फकीर माण्हू तो जेतिरो थी सघे इन सां ताउन में रहो इन सां मोहबत में रहो इंशाल्लाह इन सां राबते में रहो दुनिया आखिरत में अवांजी आबादी थींदी दुआ है अल्लाह ताला असां तव्हांखे ॿिन्ही जान जो आबादी नसीब फरमाए दुआ दावाना हा 26 तारीख़ ते वरी ॿियो प्रोग्राम हिते ई ॻोठ में केड़ा केड़ा इंशाल्लाह में जल्द से मिलो ड्रॉ थियो अने रहो कुछ रहो नहीं सिक्का कुछ रही कुरान जी मोहब्बत वधी तो जेके कुरान जे आशिक आयो वरी जो इंशाल्लाह 26 तारीख़ ते उन पिंडाल में जमो थींदा दुआ है अल्लाह ताला मुझे टूटा फूटा बाल मंजूर मकबूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।